शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। खुद की आत्मा समझी बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾियो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाईंदी। ओम शांति। हाणे संकल्प करो मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। शक्तिशाली आहियां। मुंहिंजो शरीर हिकदम निरोगी आहे। मां विजयी आत्मा आहियां। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा चवनि था मीठे मीठे ॿार। बाबा असांखे चवनि था कि जीवन में असांखे हमेशा निश्चय रखिणो आहे। निश्चय बुद्धि विजयंती संशय बुद्धि विनशंती। मतलब जो जेके है न स्वयं जे मथां पंहिंजे परिवार जे मथां माण्हुनि जे मथां भॻवान जे मथां संशय हूंदो आहे न, वो जीवन में खुद भी विनाश मतलब खुद भी जीवन में अॻियां न वधंदो आहे, खुद जो भी जीवन ख़राब कंदो आहे त ॿियनि जो भी। है न? निश्चय सिर्फ़ भॻवान जे मथां ई न, खुद जे मथां भी निश्चय हुजणो खपे। है न? पंहिंजे ॿारनि जे मथां भी निश्चय रखो। है न? भले असांजा ॿारनि में बुरे स्वभाव संस्कार आहिनि, लेकिन असां सोचूं चलो आहे त सही, लेकिन ये अहिड़ो कम न कंदो, अहिड़ो कम न कंदो। है न? माण्हुनि जे दिमाग़ में अॼुकल्ह दुनिया खे ॾिसी करे भय वेहिजी वेंदो आहे कि अलाए असांजा ॿार न ईअं करनि, पर ये सोचो ई न। अगरि करिणो भी हूंदो न त असां सोचदासीं न त हुन में ॿियो जुड़ी वेंदो। है न? असां ईअं सोचदासीं न त उहो जुड़ी वेंदो आहे। त खुद जे मथां भी निश्चय रखो कि मां कॾहिं भी अहिड़ो कर्म न कंदमि। मुंहिंजे जीवन में मां ॾाढो सुठी रीति हलंदमि। कॾहिं कॾहिं माण्हू खे न खुद जे मथां ई निश्चय न हूंदो आहे। सोचदा आहिनि अलाए मां भी कंहिंजे वश न थी वञा त मां अहिड़ो कर्म न करे छॾियां। है न? त बाबा चवंदा आहिनि निश्चय मतलब स्व जे मथां निश्चय हुजणो खपे कि हा मां विजयी आहियां, मां विजयी रहींदमि। है न? ॿियो पंहिंजे ॿारनि जे मथां परिवार वारनि जे मथां भी निश्चय रखो, भले कोई केतिरो भी ख़राब हुजे। है न? अॼु ॾिसो माण्हू घर में जानवर पालदा आहिनि, है न? हीअं त माण्हू कंहिंखे लॻाए हीअं जानवरनि खे हथ, पर माण्हू पालदे पालदे हुन जे मथां भी विश्वास थी वेंदो आहे न कि न न ये असांखे कुझु न कंदो, असांखे कुझु न कंदो। त निश्चय हूंदो। वैसे भी माण्हू चवंदा आहिनि न तूं ड्रिजदे त थींदी। त अगरि असां मन में थोड़ो भी संशय लाहींदा आहियूं न स्व जे प्रति, भॻवान जे प्रति भी अलाए भॻवान करे न करे, ॾिसो भॻवान सां त कॾहिं भी असांखे इच्छा मन्नत न मांगणी खपे कि इहो थिए, कॾहिं भी। भॻवान खे त असांखे सदा इहे ई मन में संकल्प हुजे, अगरि तव्हां भॻवान भरोसे हलो था त इहे ई संकल्प करो कि असां बाबा ईअं परमात्मा असांजो पीउ आहे, ईअं ॻाल्हि आहे, तव्हांखे जो ठीकु लॻे उहो तव्हां असांखां कराए छॾिजो। भॻवान भी न कंदो आहे न, भॻवान भी ड्रामा जे बंधन में बंधल हूंदो आहे।
हा बाक़ी भॻवानु करन करावण हार ठही करे असांखां कराईंदो ज़रूर। अगरि असांखे निश्चय हूंदो आहे असां सभु कुझु हुनजे मथां छॾे ॾियूं, भई कोई बि ॻाल्हि हूंदी आहे असां सोचो न ईअं थिए, ईअं न चइणो खपे। छो जी तव्हां त सोचो था ईअं थिए, लेकिन अगरि हुनमें गड़बड़ी थियणी हूंदी त भई असां त सोचो ईअं थिए, लेकिन अगरि उहो थी वञे हुनमें गड़बड़ी थी वञे त ईअं न सोचो, ईअं न चओ की ईअं थिए। भई ईअं ॻाल्हि आहे, तव्हांखे जो ठीकु लॻे थो तव्हां उहा असांखां कराए छॾिजो। त हिन सां छा थींदो आहे की अगरि कुझु बि थियो त हुनमें असां सुठो ई सोचंदासीं, भई हिन में ई भलो हूंदो। असां त भॻवान खे चयो भई ठीकु आहे इहो बि थियो त हिन में ई भलो हूंदो, चाहे उहो कुझु बि थिए। छो जी भॻवानु अगरि असांखां कुझु कराईंदो त उहो आदि मध्य अंत ॾिसी करे ई सोचे सम्झी करे ई कराईंदो, कोई ईअं ई न कराईंदो असांखां भॻवानु। है न, असां त सिर्फ़ु सोचदासीं भई ईअं थींदो त हिन सां इहो भलो थींदो, ख़ुदि जो सोचदासीं। लेकिन भॻवान भरोसे हलंदा आहियूं, भॻवान ते सभु ॻाल्हियूं छॾींदा आहियूं त उहो त असांखे असांजो बि भलो थिए, ॿियनि जो बि भलो थिए, ऐं हाणे ई न अॻियां बि भलो थींदो रहे, इन हिसाब सां असांखां कर्म कराईंदा आहिनि। त बाबा असांखे चवनि था की स्व ते निश्चय, पंहिंजे परिवार जे मथां निश्चय, ऐं परिवार ऐं ॿियनि माण्हुनि जे मथां बि। जीअं तव्हां ॾिसो दुनियादारी में वञो था, माण्हुनि खे शक थींदो आहे अरे हीअ असां सां गड़बड़ी न करे छॾे, असांखे घाटो न विझी छॾे। न कई बार असांजो संशय बि उन्हनि खे उहो हुनखे वटि संकल्प पहुचो उहो करे वठंदो आहे। अगरि असां विश्वास करे हलूं, अंधविश्वास बि न करिणो, मतिलबु ॾिसणो आहे, ध्यानु ॾियणो आहे, लेकिन असां पंहिंजे विश्वास ते हलायूं की न इहे न कंदो, त असांजे संकल्प न हुनखे ग़लति कमु न कराइण जे लाइ शक्ति ॾींदो। जीअं माण्हू घर जी मायुनि जे मथां केॾो विश्वास रखी हलंदो आहे, न सोचदो आहे न कंदी न कंदी, न न ईअं न कंदी, ईअं न कंदी। पंहिंजे परिवार वारनि जे मथां संशय कंदा, माईअ जे मथां न कंदा। न असांजी माई सुठी आहे, उहो ईअं न करे सघंदी, हा हीअ वरी बि करे सघंदी। ॾिसो घर घर में माण्हू अॼुकल्ह परिवार कीअं ठहींदो आहे, तव्हां सोचो संगठन कीअं ठहींदो, हिकु माई बि भरोसेमंद कीअं ठही। छो जी तव्हां हुननि ते विश्वास रखियो, हुनखे पंहिंजो सोचियो। बसि इहो थींदो आहे की माई खे असां जो कमु चऊं उहो करे छॾंदी आहे, ऐं ॿिया सोचदा। सभु म्यूट बटन दबायो, चेक करो भागी बहन, आंटी, सोनम बहन, लीला बहन, कें न म्यूट बटन दबायो आहे। त बाबा असांखे चवनि था कि निश्चय बुद्धि विजयंती। खुद ते, परिवार ते, माण्हुनि ते, भॻवान ते निश्चय रखी हलो त हर ॻाल्हि में सुठो ई सुठो, विजय मतिलबु सुठो ई सुठो थींदो। जरा बि संशय आहे त तव्हांखे बि नुक़सान, माण्हुनि खे बि नुक़सान, है न, सभिनि खे नुक़सान ई नुक़सान। तारा बहन, सीमा बहन, म्यूट बटन दबा दो। ॿियो बाबा असांखे चवनि था कि सदा ही असांखे यादि रखिणो आहे कि संतुष्टता, है न, हिकु त थींदो आहे निश्चय, इहे न कंदो। ॿियो थींदो आहे हिक ॿिए सां संतुष्ट केतिरा था रहो। हिकु थींदो आहे ख़ुदि सां बि संतुष्ट, भॻवान सां बि संतुष्ट, ऐं माण्हुनि सां बि संतुष्ट, है न। अॼु ॾिसो माण्हू अगरि घर में कंहिंखे क्रोध हूंदो न त चईंदा आहिनि कि हिनखे न क्रोध आहे, हिनखे क्रोध जी करण जी आदत आहे। ऐं तव्हांजे घर में कंहिंखे रोइण जी आदत हूंदी त, कंहिंखे जिद करण जी आदत हूंदी त उन सां बि उहा ई रीति हलो। भई हिकु त असांखे बाबा चईंदा आहिनि न हर हिक जी विशेषता ॾिसो, ॿियो हर हिक जा जेका अवगुण आहिनि, भई हिन में हीअ ॻाल्हि आहे त आहे ई सही,
हाणे कोई रोइण वारो हूंदो असां हुनखे घड़ी घड़ी चईंदासीं रोईंदी आ रोईंदी आ रोईंदी आ, हेतिरी हेतिरी ॻाल्हियुनि में रोए थी छिड़े थी। इहो उअं ई थी वियो जीअं असां के बीमार खे चईंदा आहिनि न हिनखे बुखार आ बुखार आ बुखार आ बुखार आ, इहो बीमार रहंदो आ, त जीअं हुनजी बीमारी ॿियो वधी वेंदी। हीअं ॿुधण सां बार बार माण्हू हुननि खे इहे अहसास ॾियाराईंदा आहिनि कि इहे बीमार आ। त जीअं असां माण्हुनि खे चईंदा आहिनि न हीअ रोईंदी आहे ज़िद कंदी आहे इहे क्रोध कंदो आहे इहे ईअं आहे, हिन में हीअ बुराई आहे हिन में हीअ कमज़ोरी आहे, त जीअं हुननि जी आत्मा जी बीमारी खे असां छा था करूं, वधायूं था, है न। त जीअं बीमार 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 चइण सां बीमारी ॿियो ज्यादा थी वेंदी आहे, इंसान ख़ुदि परेशान थी वेंदो आहे। उअं ई कंहिंखे असां चऊं था रोईंदी आहे रोईंदी आहे, जंहिं समय कंहिंमें कोई बि बुराई आहे, सम्झो तव्हांजो ॿारु रोए थो रोइण जी आदत आहे, त तव्हां हुन समय सोचो मूं में कहिड़ी बुराई आहे, मुंहिंजी बुराई बि त इहे सहन करे हले थो न, त मां हिनजी इहा बि बुराई सहन करे हलां। अगरि उहो तव्हांजी बुराई खे सहन करे हले थो त तव्हां बि हुनजी हुन कमी कमज़ोरी खे सहन करे समाए करे हलो न, तॾहिं त परिवार में ख़ुशी रहंदी, शांती रहंदी, मज़ो बि ईंदो। न त कोई चए अरे हीअ त गुस्सो कंदी आहे, हीअ त रोईंदी आहे, हीअ त ज़िद कंदी आहे, सभु अगरि हिक ॿिए जी बुराइयूं ई दिमाग़ में रखी करे हलंदा त के ॿिया पोइ माण्हुनि खे न ॿियनि जी सुठी ॻाल्हियूं यादि ईंदियूं आहिनि, पोइ माण्हू कंपेरिजन कंदो आहे, कॾहिं बि कंहिंजे लाइ कंहिंजी कंपेरिजन न करो न। जीअं माउ पीउ चईंदा आहिनि ॾिस उहा केॾी सुठी हुई रोए पई, हीअं न करो। चाहे तव्हां पंहिंजी नुंहं खे ई चओ ॾिस उहो केॾी होशियारु आहे तूं करे थी, इन जे बदिले हीअं चई सघंदा आहियो कि हुन न हीअं कई त उहो रोई ई न, पंहिंजे ॿारनि खे हीअं सेखारियो, लेकिन हीअं न चओ ॾिस तूं केॾो रोई थी उहो रोए पई, हीअं सेखारियो ॾिस उहो हुई न त हुनखे न हेॾी जोर सां लॻी त पर उहो रोई न पई, पोइ हीअं 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 सोचे पई त उहो रुनी न, हीअ जी कहानी करे ॿुधाए। हुनजी नुंहं न सुबुह जो उथंदी आहे हीअं कंदी आहे हीअं कंदी आहे, ईअं चओ, हीअं न चओ तूं त करे ई नथी ॾिस उहो केॾो थी करे, त हिन सां छा थींदो आहे, हुननि खे चिड़ मचंदी आहे, हुननि खे जेलसी थींदी आहे, हुननि खे बुरो लॻंदो आहे। कॾहिं बि कंहिं इंसान खे असां चाहे तव्हांजे परिवार वारा ई छो न हुजनि, अॼु तव्हांखे कोई चए कि तव्हां में इहा आहे त तव्हांखे बुरो लॻंदो आहे न, अॼु इंसान ख़ुदि जी ग़लती ॿुधण जे में शक्ति न आहे हुनखे एक्सेप्ट करण जी, न उहो ई उनखे ईअं चओ ॾिस उहा न हीअं पई करे हीअं पई करे, त हुनखे अंदरि ई ॿुधण सां हुनखे अहसासु थींदो, अच्छा उहा ईअं पई करे, मां त ईअं कंदी न आहियां, मूंखे बि ईअं करिणो खपे न। असां बि अगरि हुनखे सम्झ नथी अचे त छॾे ॾियो न, लेकिन असांखे रीस न करणी आहे कि हुनजी नुंहं ईअं पई करे त तूं बि कर, हर हिक जो पार्ट अलॻि अलॻि आहे, हुनजो ॿारु रोए न पियो एॾो लॻियुसि रोए न पियो त तूं बि न रो, हाणे कंहिंखे लॻी आहे त रोइण अचे थो त छा करूं हुनखे, है न। ऐं तव्हां अगरि मैक्सिमम ॾिसंदा न वॾा माण्हू त छा चईंदा आहिनि, छा सोचदा कि नंढो हीअं करे, लेकिन उहे ग़लती ख़ुदि करनि था, उहो उन्हनि खे नज़र नथी अचे, है न। अॼु मां अगरि कंहिंखे लॻंदी, असां ॿियनि खे त चईंदासीं ॾिस एतिरी त लॻी थी रोए छो थो, ईअं हा चलो हिमत वधाइण लाइ चईंदासीं, लेकिन अगरि हुनखे सम्झ में नथी अचे, हुनखे हिमत नथी वधे, उहो रोए थो त चुप त कराइणो पवंदो न हाणे हुनखे, कि हुनखे मारूं या हुनखे ॿियो इहो चऊं कि ॾिस उहो त रोए न पियो तूं त नाटक थी करे, अरे उहो रोए थी त हाणे छा करूं, है न। त इहो पहिरियों जो ज़मानो न आहे, अॼुकल्ह कोई इंसान खे हिकु त शरीर नाज़ुक आहिनि, है न, ॿियो एॾो प्रेशर आहे, अॼु नंढे ॿार जे मथां बि केॾो प्रेशर आहे, माउ पीउ जे मथां त छा आहे वैसे ॾिसो फालतू जा माण्हू सोचनि था,
फालतू जी ॻाल्हियूं सोचे करे तव्हां ख़ुदि जे जीवन में प्रेशर था लायो न, है न। ॿारनि खे त चलो तव्हां स्कूलनि में विझो त उन्हनि खे पढ़ाई करणी ई पई, लेकिन वॾनि माण्हुनि खे छा आहे, कुझु आहे? अॼु सभु त अलॻि अलॻि रहनि था, रोटी पाणी जी टेंशन बि न आहे, चलो जो पचाए खायो, है न। घर जा कम बि करो न करो, केरु थो अचे, कंहिंजे घर अचे थो कोई? चाहे गंदगी हुजे न बि हुजे, आ जो बि आहे, सभु इंसान अकेला अकेला ई रहनि था, पंहिंजे हिसाब सां बि रहनि था, पोइ बि कहिड़ो प्रेशर आहे अॼु माण्हुनि खे, है न। पोइ बि कहिड़ी टेंशन आहे? टेंशन आहे? कोई कंहिंजे घर वञे ई नथो त घर तव्हां साफ़ करो न करो कोई ॾिसे ई नथो, है न। कोई कंहिंजे घर वेंदो ई न त तव्हां जो बि कुझु ठाहे करे खाओ, केरु छा थो पतो लॻे, है न। पैसे जी बि कोई न आहे, बस माण्हू जबरदस्ती देखा देखी में रीस में सोचदा, ख़ुदि टेंशन, हाणे ही त उन्हनि जी ग़लती आहे न। पर ॿारनि खे ॾिसो, अॼु ॿार पढ़ाई करणु छॾे सोचनि हल ठीकु आहे पढ़ूं न पढ़ूं, लेकिन हुननि खे त एग्ज़ाम ॾियणो आहे त हुननि जे मथां त प्रेशर आहे ई सही। वॾनि जे मथां छा प्रेशर आहे? कुझु आहे प्रेशर? हा भई इहा आहे कि ॿारनि खे फीस जे लाइ कमाइणो आहे, जेतिरो कमाए सघो था हुन हिसाब सां हलो न। पर हाणे तव्हां दिखावे जे लाइ ॿारनि खे वॾे स्कूलनि में बि विझूं, इहे बि चऊं, इहे बि करूं, हा ॿार सोचदा असांखे बि वॾे स्कूल में वञणु, पर धीरे धीरे ॿार बि ॾिसी करे सिखी वेंदा न, कि हर हिक जो जीवन अलॻि अलॻि हूंदो आहे, है न। ॿारनि खे असां इहे कूड़ छो ॻाल्हायूं? जो असां हुनखे सच्चाई ते न हलंदा त पोइ टेंशन थींदी ई सही, कि अरे वरी हीअं छा थींदो। जो आहियूं असां जो आहियूं जहिड़ा आहियूं ओड़ा ई आहियूं, जो खाईंदा आहियूं असां त इहे ई खाईंदा आहियूं, असां त इहे ई पाईंदा आहियूं, असां त ईअं ई हलंदा आहियूं, हिन में दिखावो छा करो? न त हर हिक जो नेचर हूंदो आहे, हर हिक जे नेचर खे, हर हिक जे अवगुणनि खे, हर हिक जी बुराई खे, हर हिक जी विशेषता खे सम्झी करे हलो, समाए करे हलो, सहन करे हलो। माण्हू चईंदा इहे ई त नथो थिए, छो नथो थिए? इहे सभु शक्ति ॾियण वारो, गुण ॾियण वारो केरु? भॻवान। त तव्हां चओ त भॻवान खे सॼो ॾींहुं तव्हां त पूॼो था, पोइ छो नथी तव्हां में शक्ति अचे? छा ग़लती था करो? विधि ठीक न आहे, है न। सिर्फ़ ग्रंथ शास्त्र पढ़ण सां शक्ति न ईंदी आहे, सिर्फ़ भॻवान जो नाम जपण सां शक्ति न ईंदी आहे, न। ग़लती हिते आहे, अॼु माण्हू खे कंहिंखे बि चओ न ईअं कर, चईंदा आहिनि असांखे पतो आहे लेकिन असां खां थींदो न आहे। हाणे हुननि खे चओ भई हीअ शक्ति केरु ॾींदो? भॻवानु ॾींदो। भई तव्हां त रोज़ सॼो ॾींहुं भॻवाननि जा पाठ कीर्तन भॼन करो था, सिमरन करो था, जाप जपो था, पोइ छो नथी अचे तव्हां में शक्ति? ग़लती किथे आहे? कि असां भॻवान खे यादि ई नथा करूं। असां त ग्रंथनि खे ई भॻवान था सम्झूं न, असां त मूर्तियुनि खे ई भॻवान था सम्झूं, असां त पंहिंजे अंदरि ई भॻवान सम्झूं था, असां त चऊं था कण कण में भॻवान आहे। हिते ग़लती आहे तव्हांजी, छो जे भॻवान न त ग्रंथनि में आहे, न मूर्तियुनि में आहे, न तव्हां में आहे, न कण कण में आहे। भॻवान काथे आहे? भॻवान खे यादि करण लाइ माण्हू काथे इशारो कंदो आहे? मथे आहे, है न। त ग़लती काथे थो करे इंसान? सभु कुझु सम्झ में ईंदी हुई, हा असांखे भाई साहब कंहिंखे ॿुधायो न कोई थोरो सो ज्ञान, अरे असांजो भाई साहब बि ईअं ई पियो ॿुधाए, अरे उहो त ॿुधाए पियो लेकिन तव्हां में छो नथो अचे उहो? इहे त सम्झो न, जॾहिं सभु इहे तव्हांखे ॿुधाइनि था लेकिन असां में उहो गुण, उहा शक्ति छो नथी अचे? सहन शक्ति छो नथी अचे? छो जी तव्हां सोचो था कि ग्रंथ पढ़ण सां सहन शक्ति ईंदी, वाहिगुरु वाहिगुरु कृष्णा कृष्णा जपण सां सहन शक्ति ईंदी, अमृत वेला करण सां सहन शक्ति ईंदी, टिकाणा मंदर घुमण सां, लंगर खाइण सां सहन शक्ति ईंदी, फेरियुनि ते वञण सां सहन शक्ति ईंदी, या जो बि थींदा आहिनि मंदिर तीर्थ करण सां सहन शक्ति ईंदी, पर अचे ई नथी। छो जी उते भॻवान आहे ई न, भॻवान त मथे वेठो आहे। चईंदा मुंहिंजे अंदरि भॻवान आहे त ख़ुदि जो नाम ई जपो, त बि त सहन शक्ति नथी अचे न। छो जी भॻवान त मथे रहंदो आहे, हेठि थोड़ी आहे भॻवान? हेठि हूंदो भॻवान?
तव्हां ई सोचो, है न, तव्हांखे बि भॻवान दिमाग़ ॾिनो अथई, है न, तव्हां सोचो था ईअं सहन करणो खपे, असांखे कोई बि ज्ञान ॿुधाईंदो त चईंदा न हा हा असांखे सभु पतो आहे, असांजो भाई साहब बि ईअं ॿुधाईंदो आहे, पर मूंखां थिए नथो। त तव्हांखे कॾहिं प्रश्न उठे भई मां एॾा पाठ थी करां, एॾा उहो थी करां, त बि मूं में उहा सहन शक्ति छो न थी अचे? छो जी असां काथे था ग़लती करूं कि भॻवान खे हेठि ई यादि था करूं, बल्कि भॻवान काथे रहंदो आहे? मथे रहंदो। त ख़ुदि खे आत्मा सम्झो। पहिरियों त कंहिंखे शक्ति खपे? मुंहिंजे आत्मा खे शक्ति खपे, है न, असांखे सदा यादि रखिणो आहे कंहिंखे शक्ति खपे? मुंहिंजे आत्मा खे शक्ति खपे। मां आत्मा काथे वेठी आहियां? हिते भ्रुकुटी जे विच में। पहिरियों त ख़ुदि खे यादि सम्झो कि मुंहिंजे आत्मा में सहन शक्ति खपे। त आत्मा में सहन शक्ति भरण वारो केरु? परमात्मा। मां आत्मा बि निराकार, परमात्मा बि निराकार, त मां भॻवान खे मथे यादि करां निराकार रूप में। न सूर्य चांद तारनि खां बि परे मुंहिंजो पीउ परम पिता परमात्मा मथे आहे, ऐं उहा मथां मूंखे मुंहिंजे आत्मा में शक्ति भरे थो। मां सहनशील आत्मा आहियां, हीअ संकल्प करो। मां सहनशील आत्मा आहियां, मां सुखी आत्मा आहियां, मां शक्तिशाली आत्मा आहियां, मां सदा निर्भय आत्मा आहियां, मां सदा विजयी आत्मा आहियां। तव्हां में जो अवगुण आहे न उनखे ख़तम करण जे लाइ जो बि शक्ति हूंदी आहे, जीअं अगरि तव्हांखे कंहिंखे माण्हू खे परखणु नथो अचे त चओ मां यथार्थ पर माण्हुनि खे परखे सघण वारी आत्मा आहियां, परमात्मा जी संतान आहियां। ईअं जीअं जीअं असां मन में चईंदासीं न परमात्मा खे यादि करे, उहो उहो असां में शक्ति ईंदी। सम्झो ते कंहिं ॻाल्हि जो तव्हांखे ॾाढो दुख थो थिए, चओ मां सुखी आत्मा आहियां, मां शांत आत्मा आहियां, मुंहिंजो मन हिकदमि शांत आहे, मुंहिंजी बुद्धि हिकदमि शुद्ध आहे, मुंहिंजा संस्कार हिकदमि बाबा जीअं आहिनि, परमात्मा जीअं आहिनि, मां परमात्मा जी ॾाढी सुठी आत्मा आहियां। ईअं मन में ईअं चइण सां ई असांजे जीवन में उहो शक्ति गुण ईंदो। ॿियो बाबा चवनि था कि हाणे हिन विधि सां मूंखे यादि कंदव त ई तव्हांजो कल्याण अथव। अच्छा, मीठे मीठे सिके जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदाना संतुष्ट राजा 3 सर्टिफिकेट वठी पंहिंजे जीवन जो प्रभाव विझण वारा सहज योगी ठहो। बाबा चवनि था कि जेकी आत्मा सदा संतुष्ट रहंदी आहे, संतुष्ट कंदी आहे न ॿियनि खे बि, उन सां माण्हू ॾाढो सिखंदा आहिनि। कहिड़े इंसान सां माण्हू सिखंदा आहिनि? जो ख़ुदि बि सदा संतुष्ट रहंदा आहिनि, ॿियनि खे बि संतुष्ट कंदा आहिनि, न? त असांखे सदा इहे गुण धारण करे, ऐं जेको इंसान संतुष्ट रहंदो आहे न उनखे भॻवान बि यादि कंदो कि मुंहिंजो इहो ॿारु ॾाढो सुठो आहे, इहो सदा संतुष्ट रहंदो आहे, है न? अहिड़े जीअं तव्हां बि पंहिंजे कंहिं ॿार खे ज्यादा पसंदि कंदव, जो तव्हां जो बि ठाहे ॾियो उहो चुपचाप खाई वठे, तव्हां हुनखे जो बि ॾियोसि उहो चुपचाप पंहिंजे जीवन में हुनमें संतुष्ट रहे। हीअं न चए मूंखे हीअं छो ॾिनो अथव, हुनखे त हीअं था ॾियो, हीअं न, चलो जो आहे हुनमें ख़ुशि रहे, हुनखे संतुष्ट। अहिड़ो ॿारु सुठो लॻंदो न, त परमात्मा खे बि अहिड़ा ॿार सुठा लॻंदा आहिनि। स्लोगन हा सदा ख़ुदि खे मां शक्तिशाली आत्मा आहियां, मां शक्तिशाली आत्मा पंहिंजे हिन स्थूल ऐं सूक्ष्म कर्मेंद्रियूं मन बुद्धि संस्कार ऐं इहे हथ पांव अखियूं कन इन्हनि ते मां कंट्रोल करण वारी आत्मा आहियां। कॾहिं कॾहिं माण्हू चवंदा न मुंहिंजे मुख सां ॻाल्हि निकिरी वई, मुंहिंजी नज़र होॾे हली वई, त बाबा चवनि था सदा स्वराज्य अधिकारी ठहो कि मां आत्मा जाते चाहियां मुंहिंजी अख होॾे ई वञे, मुख उहो ई ॻाल्हाए, मन उहो ई सोचे, बुद्धि उहो ई यथार्थ निर्णय करे बाबा जी श्रीमत अनुसार।
मुंहिंजा संस्कार सदा सुठा हुजनि, मां आत्मा में एतिरी शक्ति ॾियण वारो परमात्मा आहे। तॾहिं ई असां स्व ते राज्य करणो आहे। माण्हू ॿियनि ते राज्य करण जी कोशिश करनि था। तोखे चयो न ईअं न ॻाल्हाए। पहिरियों तव्हां पंहिंजे शब्दनि ते कंट्रोल करणु सिखो। पहिरियों तव्हां पंहिंजे मुख ते कंट्रोल करणु सिखो, तॾहिं ई असां ॿियनि खे बि सेखारींदासीं त उहे बि सिखी वेंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। ओम शांति।